हाँ जी, बिल्कुलु। लालू रैंक में भट्ठा मज़दूर जेके आहिनि उन्हनि जे तरफ़ां उजरत न वधाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी जेको मुज़ाहिरो हुयो उहो प्रेस क्लब खां बस स्टैंड ताईं कयो वियो, जंहिंमें अवामी वर्कर्स पार्टी जो जेको हिकु वफ़द हो उहो पिणु शिरकत कई। उन सां गॾोगॾु नौजवान इत्तेहाद जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि पिणु जेको आहे हमदर्दी तौर ते पोइ रेतनि सां गॾु यकजहती तौर उन एहतिजाजी मुज़ाहिरे में शिरकत कई। हिन एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ सुल्तान थेबो, उन सां गॾु इरशाद थेबो, गुलशन ब्रोही, अवामी वर्कर्स पार्टी जे कामरेड मिठल ऐं उन सां गॾोगॾु एहसान मुगेरी, नौजवान इत्तेहाद जे आरिफ नवाज़ तुंजो, अमजद ख़ासकेली ऐं उन्हनि पिणु जेको आहे ख़िताबु कंदे चयो आहे त जेके पौरियत आहिनि उन्हनि जो जेको उजरत आहे उहा घटि उन्हनि खे मिलण जे करे जेके आहिनि उन्हनि जो गुज़र सफ़र इंतिहाई घणो ॾुखियो थी वियो आहे। महांगाई जो दौरु हुजण सबबु जेका उन्हनि जूं शयूं जेके शयुनि जा खाधे पीते जी शयुनि जा अघु ॿीणा थी वञण जे करे उन्हनि जो गुज़र सफ़र जेको घर जो चरखो आहे उहो मुश्किल सां हलणु शुरू थी वियो आहे। तंहिंजे करे उन्हनि जी उजरत वधाई वञे, जॾहिं त मज़दूरनि जो चवणु आहे त जेका सेठियूं जेके गुज़िरियल साल जेका सिरनि जी रक़म हुई उहा ॿीणी करे छॾी आहे, पर असांखे जेका गुज़िरियल साल वारी मज़दूरी ॾिनी वेंदी हुई उहा हिन वक़्तु बि उहा थी ॾिनी वञे, जंहिंजे करे असां तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ॿार पढ़ाइण असांजे लाइ मुश्किल थी विया आहिनि, इलाज जूं जेके ख़र्च आहिनि उहे पूरा नथा करे सघूं, बीमार खे दवा नथा वठी सघूं। हिननि DC कंबर शदात सां गॾोगॾु ऐं उन आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेके भट्ठे मालिक आहिनि उन्हनि जी जेके ज़्यादतियूं आहिनि उनजो नोटिस वठी करे ऐं असांजी उजरत जेको आहे वधाई वञे। ॿी सूरत में असां कमु छॾु हड़ताल करे इंडस हाईवे ते धरणो हणंदासीं। जी।